अहम ख़बर आहे अवां खे अपडेट कयूं पिया। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध कंधकोट पहुची विया आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन जे हवाले सां इजलास जारी आहे। इजलास में कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी पई वञे। इजलास में हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जा DIGs शरीक आहिनि। इजलास खां पोइ घरू वज़ीर ऐं IG सिंध मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कंदा। अहम ख़बर आहे नासिन अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध कंधकोट पहुची विया आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन जे हवाले सां इजलास जारी आहे। इजलास में कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी पई वञे, जॾहिं त इजलास में हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जा DIGs शरीक आहिनि। इजलास खां पोइ घरू वज़ीर ऐं IG सिंध मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कंदा। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध कंधकोट पहुची विया। धाड़ेलनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन जे हवाले सां इजलास जारी आहे। इजलास में कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी पई वञे। इजलास में हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जा DIGs शरीक आहिनि। इजलास खां पोइ घरू वज़ीर ऐं IG सिंध मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कंदा। तफ़सील मालूम कंदासीं कंधकोट में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर पीर बख्श बंगवार खां। जी पीर बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां, आगाह कजो। जी पीर बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां, आगाह कजो। में जो हलंदड़ ऑपरेशन हुयो उन बाबति अॼु घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजार ऐं IG सिंध गुलाम नबी मेमण जेको आहे ऐं DIG लाड़काणो, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं हैदराबाद जा SSPs उहे SSP ऑफिस कंधकोट पहुची विया आहिनि, जिते पुलिस दस्तनि पारां IG सिंध ऐं घरू वज़ीर खे जेको आहे सलामी पेश कई आहे ऐं उन बाबति जेको आहे SSP ऑफिस में इजलास हलंदड़ आहे। इजलास जेको ज़िले जो हलंदड़ ऑपरेशन बाबति SSP बशीर अहमद गिरोही पारां होम मिनिस्टर ऐं IG सिंध खे जेको आहे ब्रीफिंग ॾिनी पई वञे थी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण लाइ।